रहमान रहीम जीअं नाज़रीन द एक्सपर्ट मीडिया तां मेज़बान बादशाह जहानामा सां मौजूदु आहे। जीअं त हींअर असां वार में SSD जेको राति दीवान जी दुकान मां फुर थी वई नामालूम हथियार बंदनि फुर कई। उन हवाले सां असां दीवान साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं संदन जो छा चवणु आहे। जॾहिं त राति SHO यानी कि बर वक़्तु वारम पुलिस ऐं MPA साहब बि पहुतो, उन्हनि कहिड़ी ख़ातिरी कराई? असांजी त साईं इहा ई घुराए त सदाईं असां सां इहा बेवाजिबी माना ज़्यादती थींदी रहे थी। उन में असां सां पुलिस सहकार करे ऐं वॾेरा बि असांजी माना सहकार कनि। असांजो हीउ जेको मसइलो आहे सदाईं बेवाजिबी थींदी रहे थी, उनजो कुझु तदारक असांखे कढी ॾियनि। हीउ चोथों दफ़ो आहे जेको असां सां वारदात थिए थी पई, सो इन जो तदारक थियो न आहे अॼु ताईं। तक़रीबन राति जेको नुक़सानु थियो आहे उहो केतिरो थियो आहे? नुक़सानु असांजो साईं कैश हुई 1,20,000 ऐं 7-8 मोबाइलनि जा सेट हुया, माना 2.5 लख जे लॻभॻि माना नुक़सानु थियो। जेका CCTV फुटेज में जेके ज़ाहिर थिया आहिनि हथियार बंद, जी, उन्हनि खे सुञाणप थी आहे या न, या पुलिस उन्हनि खे सुञातो आहे या न? सुञाणप अञा साईं न थी सघी आहे। बाक़ी पुलिस जी असांखे ख़बर न आहे, असां पाण त न पिया सुञाणूं। फुटेज असांखां सभु वठी विया आहिनि, प्रेस वारा बि, पुलिस वारा बि, SP साहब, DSP बुरहान खान नवाब साहब बि माना सभु वठी विया आहिनि। जॾहिं खां जो जनरल स्टोर तव्हां खोलियो आहे ऐं इन में तक़रीबन काई वारदात आई आहे ऐं तक़रीबन इहो काओ मरियलु आहे जेको फुर थिए थी, उन खां पोइ जेके जवाबदार आहिनि या जेके हथियार बंद आहिनि इहे फोरू गिरफ़्तार थिया आहिनि या न? गिरफ़्तारी हिकु ॿ दफ़ो थी आहे, पर असां त इहो दॿा रखियो वियो त तव्हां जेको आहे FIR करायो, उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो इहो माना कुझु मिली सघंदो सामान वग़ैरह। असां मतिलबु रोज़ी करण जे करे माना इहा शइ करे न सघियासीं। असांखे पाण चवनि था की कोर्ट में अचिणो पवंदो, शाहिदी ॾियणी पवंदी। असां उन्हनि शयुनि खां लाराए करे माना जेको आहे FIR न कराए सघियासीं। त हू तक़रीबन का ज़ाती दुश्मनी कोन्हे जो हर दफ़े अव्हांखे टारगेट बणाए थो वञे। हालांकि त अमूमन पूरे शहर में अहिड़ी जेका वारदातूं न थियणु घुरिजनि, पर हर आए हफ़्ते या महीने में अहिड़ा वाक़िया अचनि था पिया। ऐं ख़ासि तौर ते जेको तव्हां वटि मौजूदु जेको आहे सो वाक़ियो पेश आयो आहे, चओ था चोथों दफ़ो थियो आहे, छा करणु आहे, छा रीज़न आहे, या हिन महिल तव्हां पुलिस कहिड़ो तहरुक वरितो आहे अॼु ॾींदे? पुलिस हाणे त ख़ातिरी ॾिनी आहे, अॻु वल त कुझु पुलिस कोन कयो आहे। असांखे को बि क्लेम न मिलियो आहे, न कुझु थियो आहे अॼु ताईं। हिन महिल SP साहब, DSP साहब ख़ातिरी ॾेई विया आहिनि त माना तव्हां FIR करायो त तव्हांखे माना इहा शइ वारदात मोटी मिलंदी। इन लाइ असां FIR हाणे कराई आहे। जॾहिं त MPA बुरहान साहब उन तव्हां कहिड़ी ख़ातिरी कराई, हुन कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई आहे? उन्हनि बि असां सां इहा ई ॻाल्हि कई त तव्हां हाणे FIR करायो, असां तव्हां सां गॾु आहियूं। जेको आहे सो हर मरहले में FIR कराईंदव त केस पको थींदो। सुभाणे जेको आहे सो इहो तव्हांखे वारदात वापसि थी सघे थी। FIR न थींदी त पोइ न थींदी, तव्हां FIR करायो। पोइ असां उन्हनि जे चवण सां मुताबिक़ FIR कराए छॾी। हाणे जेको शहरी इत्तेहाद आहे या दुकानदार एसोसिएशन आहे या तव्हांजी पंहिंजी हिंदू पंचायत आहे, उन हवाले तव्हांजो छा चवणु आहे? या उन्हनि हींअर ताईं को रद्देमल ॾेखारियो आहे? उहे असां सां हर वक़्तु गॾु रहिया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त जीअं तव्हां चवंदव, जिते चवंदव असां गॾु आहियूं। तव्हां डिॼो न, हिमत अफ़ज़ाई कयो। अॼु ताईं जेको माना बेवाजिबी थींदी रही आहे, पर हाणे उहा शइ न थींदी। FIR करायो लाज़मी आहे। तव्हां माना हक़ ते आहियो, सच ते आहियो, उहे शयूं तव्हांखे FIR कराइणु घुरिजे। उन खां पोइ जेको थियो सभु असां गॾु आहियूं तव्हां सां। सभिनी शहर वारनि जी, पंचायत वारनि जी असांखे सपोर्ट आहे। जॾहिं त अमूमन जीअं अक्सर जेके वाक़िया पेश थींदा आहिनि नसीराबाद मेयर या पूरी सिंध में, ख़ासि तौर ते शहर में शटर डाउन हड़ताल थी वेंदी आहे। तो अॼु तव्हांजी छो न शटर डाउन हड़ताल कई? छा कंहिंजी ख़ातिरी जे करे या पाण बेवस बणियल आहे, इनजो छा करणु आहे, या प्रेशर आहे? शटर डाउन जे लाइ असांखे शहरी इत्तेहादनि चयो त जंहिं महिल बि तव्हां हुकुम कंदव त थी वेंदी, पर असां चयोसीं त तव्हां अॼोको ॾींहुं माना न कयो। असां FIR करायूं, उन खां पोइ SHO साहब ॾिसूं छा थो करे, कहिड़ो क़दम खणे थो। उन खां पोइ असां कंहिं महिल बि माना शटर डाउन कराईंदासीं, जेकॾहिं असांजी माना मतिलबु न थियो कुझु त। तव्हांजी हिन खां अॻु में जेका फुर्ती हुई, उन में हिकु ॿ जेको आहे फोरू गिरफ़्तार बि थियो जी। जेका FIR या केस दाख़िल न कयो, उनजो छा कारण हुयो? उनजो कारण साईं इहो हुयो त असां चऊं पिया त हाणे असां दीवान माण्हू, असांखे पंहिंजी वरी रोज़ी करणी आहे। हो त हिकिड़ा बेकार माण्हू आहिनि जिन जो कम ई माना ॿिए नंबर जो आहे। सुभाणे वरी को मसइलो करे विझनि, पोइ इन ॻाल्हियुनि खे सोचे सम्झी असां चयोसीं भला छॾो, असां नथा करे सघूं कुझु। बाक़ी CCTV में उहे माण्हू ज़ाहिर हुया, पुलिस ॿधा बि हुया। असां त इहो माना फोर्स रखियो वियो त तव्हां FIR करायो ऐं तव्हांखे कोर्ट अचिणो पवंदो। पोइ असां वरी इहा शइ न पिया करे सघूं। तव्हांखे मौजूदा जेका पुलिस हेड आहे ज़िले ख़बर शहदादपुर जी, SSP या DSP या SHO, पुर उमीद आयो थी रिकवर करे ॾींदा या वरी हिन जूं ठलियूं ॻाल्हियूं साबित थींदियूं? पुर उमीद त असां हाली माना बतौर नाले में आहियूं। बाक़ी जेसिताईं कमु न थींदो त असांखे का बि उमेद कंहिं बि कोन्हे का। जेका बि उमेद आहे असांजी मालिक में आहे।
मालिक ई सभु कुझु करे सघे थो। बाक़ी पुलिस अॼु ताईं त कारकर्दगी अहिड़ी असांखे न ॾेखारी आहे जो असांखे माना पूरू ॿधा बि हुया त बि सामान न मिलियो त उन खां वधीक ॿियो छा थी सघे। इंतिज़ाम खे असांजी इहा अपील आहे त असांखे माना सपोर्ट कनि ऐं असांजे हिन में असांखे माना गॾु साथ हुजनि। असां FIR बि कराई आहे, जेको आहे सो असांजी मतिलबु जेका इहा थी आहे वारदात उहा असांखे मोटाए ॾिनी वञे ऐं आईंदा लाइ असांखे पुलिस माना जेको आहे हिते सिपाही ॾिना वञनि जेके असांजी प्रोटेक्शन लाइ बीठा हुजनि पंहिंजी ड्यूटी ते। हिते कॾहिं बि माना असां इहा डिमांड 2-3 दफ़ा रखी आहे त हिते सिपाही असांखे चौंक ते ॾिनो वञे। सदाईं माना SP साहिबु या DSP साहिब जो इहो चवणो हूंदो आहे त अमलो घटि आहे, अमलो घटि आहे, जेको आहे सो असां इहा शइ माना नथा करे सघूं। नालो ॿुधाईंदो दुकानदार जेका जी ताईं ॿियो नालो अजीत कुमार मुंहिंजो राजकुमार जीअं त नाज़रीन असां मौजूदु आहियूं वारनि जी मेन बाज़ार में। जॾहिं त अजीत कुमार जे दुकान में फुर्ती वई, जॾहिं त उन्हनि पंहिंजा वीचार ॿुधाया। हुन SSP कमर शहदाद कोट DIG लाड़काना ऐं IG सिंध खां मुतालबो कयो। उन सां गॾोगॾु सिंध जे वॾे वज़ीर खां जे वटि होम मिनिस्ट्री जो बि कलमदान आहे, उनखां अपील कई त बराए महिरबानी वारनि जी ख़ासि तौर ते अमन अमान जी सूरत हाल बहितर बणायो ऐं असांखे हिन बाज़ार में टिकट क़ाइमु करे ॾिनी वञे त जीअं अहिड़ा वाक़िया न थियनि। असां इहे जेको केतिरो मसरूफ़ रोड आहे उहो थोरो हुन ते आगाही कयो। जेकॾहिं मसरूफ़ रोड आहे उनजे बावजूदि इहे वारदात थी वञनि त असुल में जे ॾिसिजे त सॼो वारनि जो जेको निज़ाम आहे त मुकमल तौर ते मसरूफ़ खां मसरूफ़ तरीन रहियो आहे। वरी जे अगरि नोगो एरियाज़ ईअं रहियो आहे त हर कंहिं न कंहिं हफ़्ते या कंहिं न कंहिं महीने में को माण्हू मारिजी थो वञे, पोइ ज़ाती दुश्मनी हुजे या कारोबारी हवाले सां हुजे या ॿी का गुजगो में को मसइलो हुजे, उन में माण्हू मारिजी था। हीअ त फुर जा वाक़िया त माना सिंध में त आमतौर ते थी विया आहिनि, पर वार में अञा वधीक अहिड़ा जेके सो वाक़िया हर आए ॾींहुं जेके सो जनम वठंदा। छा ही SSP कमर शहदाद कोट लाइ, DIG लाड़काना लाइ, DSP वारनि लाइ ही चैलेंज आहे त इहे ॾोह कॾहिं रोकरायो था ऐं इन्हनि ॾोहनि जो केतिरे ताईं ख़ात्मो थिए थो ऐं इहे जेके सो फोरू आहिनि इहे आख़िरकार जेके कॾहिं गिरफ़्तार थियनि था। ठीकु आहे, बसि पंहिंजे बादशाह जान ऐं अमरदा खे इजाज़त ॾिना। वार मां फ़ी अमान अल्लाह।